असा के तो खबर आ मस्जिद में आया हूँ कुरान भी बुधाऊं था असा के तो खबर आ सुभाणे रमज़ान आ खोर सारा मानू ताजे इलाके में अड़ा हुंदा जन जो रमज़ान दे ख्याल ही कोन हुंदो त को रमज़ान भी अचे थो तवज्जो ही कोन हुंदो उन्हनि जे लाइ जहिड़ो शवाल जहिड़ो ज़ुल्क़ाद जहिड़ो जो ज़ुल्हज महरम तहिड़ो ही रमज़ान का ॻाल्हि ई न आहे को टेंशन का परेशानी के रोज़ा रखना को कुरान ॿुधणो के तरावियां पढ़णियूं न कुझु ई न उन्हनि जे ज़हन में का शइ हूंदी ई कोन्हे मौजूद मुसलमान कल में पढ़ने वाले को पुछेस अदा रोज़ा रखे तो खुदा जो कसम खोड़ मानू अड़ा अथव जेके जवाब में चवंदा रोज़ो उहो रखे जेको बुख ते हुजे जंहिंखे मानी कोन हुजे रमज़ान असांखे इन लाइ मिलियो आहे बुख ते हुजे त पोइ रोज़ा रखूं असांजी मुसलमानी इते रही आहे 11 महीना खाईंदो पीअंदो मोटो मतारो नौजवान तंदुरुस्त जॾहिं रमज़ान ईंदो न पोइ 11 महीननि वारियूं बीमारियूं रमज़ान में पेश कंदो अब नाराज़ न थी वियो न बेली अलाह खे मुंहिंजो कावड़ न कजो मूं ते हिकु इहा ॻाल्हि साईं मां सची कई आहे रमज़ान ईंदो 11 महीना ख़ुशि हो घुमंदो फिरंदो खाईंदो पीअंदो पियो ते वेले ते 4 मानियूं पियो खाए रमज़ान आयो न हाणे पंहिंजे 11 महीननि वारी लिस्टियूं ठाहींदो हीअ लिस्ट मुंहिंजे पेट जे सूर जी आहे हीअ लिस्ट मुंहिंजे नक जे सूर जी आहे हीअ लिस्ट मुंहिंजे कन जे सूर जी आहे हे मूंखे वात में सूर आहे हे मूंखे पेट में सूर आहे उहो मुंहिंजा अदा तोखे कंहिं बि शइ में सूर न आहे तोखे नियत में सूर आहे नियत में सूर आहे तुंहिंजे में बाक़ी का ॻाल्हि न आहे अल्लाह जो कसम आहे मुंहिंजो बाबू हींअर त वफ़ात करे मुंहिंजे बाबे खे वफ़ात कंदे 16 महीना थी विया पर मां मस्जिद में वेही करे तव्हांखे ॿुधायां थो मुंहिंजो बाबो जॾहिं बीमार थींदो त रोज़े जे लाइ रोअंदो पर जे थोरो घणो बीमार थियो त काई ॻाल्हि न आहे थोरी घणी बीमारीअ खे लिखींदो ई न हो 30 रोज़ा रमज़ान जा रखंदो रखो रमज़ान सां निभायो असांजो हाल इहो थी वियो आहे जो मुसलमान खे ख़बर ई न आहे त रमज़ान आयो बि आहे की न रमज़ान सां निभाइण वारा निभाईंदा बाक़ी जेके रमज़ान सां न निभाईंदा त रमज़ान खे काई परवाह न आहे रमज़ान खे कुझु कोन थींदो ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भाउ मुंहिंजा अदा मुंहिंजा भाउ रमज़ान जे महीने जो क़दुरु कर न भला रमज़ान जे महीने जो क़दुरु न कंदे त भला रमज़ान खे छा थींदो आमिना जे लाल मिठे नाले वारे साईं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पाण फरमाए क़यामत जो ॾियारो थींदो फ़रिश्ता हिकिड़े इंसान खे गिंजो ईंदा अॻिते वरिजो ईंदा मां मुहम्मद मुस्तफ़ा वटां गुज़र कंदा मां मुहम्मद मुस्तफ़ा पुछा कंदो मान यार ॾसियो त साईं भला केरु ऐं हिनखे काॾे था वठी वञो उन इंसान जूं रड़ियूं हुयूं त साईं मूंखे छॾायो ओ मुंहिंजा साईं मूंखे छॾायो आमिना जा लाल मूंखे छॾायो पाण फरमाए त मां फ़रिश्तनि खां पुछा कंदो मान ओ फरिश्तो ॿुधाए त साईं हे केरु आहे हिनखे काॾे पिया वठी वञो फरिश्ता चवंदा त साईं आमिना जा लाल हे तुंहिंजो उम्मती अथई भला मुंहिंजे उम्मतीअ खे काॾे था वठी वञो जो मुंहिंजो उम्मती रोअंदो रोअंदो थो हले चवंदा त साईं हिनखे जहन्नम ॾे पिया वठी वञो अल्लाह जो हुकुम थियो त हिनखे जहन्नम में ऊंधो करे फिटो कयोसि मां मुहम्मद मुस्तफ़ा पुछा कंदो मान यार ॿुधायो त साईं मुंहिंजे हिन उम्मतीअ जी कहिड़ी ग़लती आहे हे खून कंदो छा भला हे सॼी ज़िंदगी ग़लति कम कंदो छा भला मुंहिंजे हिन उम्मतीअ जो ॾोह कहिड़ो आहे जो हिनखे जहन्नम में अचण ॾिया हलियो आमिना जे लाल फरमायो ओ खुली ॻोठ वारो कुझु पंहिंजो सोचो कुझु पंहिंजो फ़िक्र कयो कुझु गौर कयो आख़िर मरणो अथव क़ब्र में सुम्हणो अथव अञा कुझु परेशानी कुराननि खे आहे कुझु परेशानी अछी ॾाड़ीअ वारनि खे आहे नौजवाननि खे त काई परेशानी कोने का आमिना जे लाल फरमाए भला ॿुधायो त सही हिन मुंहिंजे उम्मतीअ जो जुर्म कहिड़ो आहे जो हिनखे जहन्नम ॾे पिया वठी वञो उहे फरिश्ता मां मुहम्मद मुस्तफ़ा खे चवंदा आओ साईं हिनखे जहन्नम जे बाहि
में इनजे करे दा फिटी क्यों जो एक दिन दे कुरान फिराजी जो बो दिन दे रमजान फिराजी जो कुरान तो चवे ताला के इतना साल गुजरिया इन मां कुरान जो दीदार ही कोन जो वरी रमजान आयो तो मां कुरान चयो बात मुंजी तिलावत कर रमजान में भी मुंजी तिलावत कोन कई रमजान में भी मुंजो दीदार कोन कई रमजान में भी मुंजी ज़ियारत कोन कई ओ अल्लाह जा रसूल वरी रमजान में फरा दिया रमजान तो चए तमाम चयो हुमास जे ताईं मां मौजूद आया मुंजा 30 दिहाड़ा ॾींहं जो पंहिंजो खाइण बंदि करे छॾ ॾींहं जो पंहिंजो पीअण बंदि करे छॾ ॾींहं जो घरवारीअ सां सोबत ख़तम करे छॾ हाणे तोखे जेसि ताईं मां मौजूद तोखे खाइण ऐं पीअण जी इजाज़त न आहे अल्लाह अल्लाह जा रसूल रमजान तो चए त जानवरनि वांगुरु चरंदो वतंदो मुंहिंजो क़दुरु कंदो ई कोन हो इनजे करे मां रमजान फिराजी थियो थिया हाणे कुरान भी रबोट फिरा दिया रमजान भी रबोट फिरा दिया अल्लाह सां फरिश्तनि खे हुकुम कयो इन मुंहिंजे बाने ते रमजान फिराजी थियो इन मुंहिंजे बाने ते कुरान फिराजी थियो वञो इनखे जहन्नम जे बाहि में फिटो छो ओ खुदी ॻोठ वारो इहा बि ॻाल्हि तवजो सां ॿुधी छॾियो इहा बि ॻाल्हि तवजो सां ॿुधी छॾियो तवजो सां ॿुधी छॾियो हे कुरान मोहम्मद मुस्तफा ते नाज़िल थियो रमजान जो जिक्र हिन कुरान में आओ 12 महीना गुजरी पर 12 महीननि मां कंहिं बि महीने जो हिन कुरान में जिक्र कोन्हे वाहिद रमजान जो महीनो आहे जंहिंजो नालो कुरान में आओ 11 महीननि जो कुरान में नालो कोन्हे को माना कुरान जी रमजान सां वॾी निस्बत रमजान जी कुरान सां वॾी निस्बत ऐं ॿिन्ही शयुनि जी आमिना जे लाल सां वॾी निस्बत पाण फरमायो त मां हुननि फरिश्तनि खे चवंदो मान ओ फरिश्तो जंहिं मुंहिंजे उम्मतीअ ते मुंहिंजो कुरान फिराजी थियो जंहिं मुंहिंजे उम्मतीअ ते मुंहिंजो रमज़ान फिराजी थियो मां मुहम्मद मुस्तफा बि इन जी सिफारिश नथो करे सघां वञो मां मुहम्मद बि तव्हांखे इजाज़त थो ॾियां वञो हिनखे जहन्नम जे बाहि में उछलियोसि पोइ ॿुधायो मुस्लमानो कहिड़ो मोह ॾींदव असां कहिड़ो मोह खणंदासीं क़यामत जे ॾींहुं हाणे आमिना जे लाल जे साम्हूं रमज़ान इएं गुज़री वेंदो ख़बर ई कोन पवंदो असांजा मुस्लमान रमज़ान में ख़रीदारीअ लाइ बेरोज़ा त ईअं वेंदा रोज़ातनि खां बि वधीक सॼी बाज़ार बेरोज़ातनि सां भरी पई हूंदी ॼण रोज़ातनि खे ईद करणी ई कोन्हे हालांकि नबी साहब फरमायो ईद वारे ॾिहाड़े बेरोज़ातनि खे ईदगाह मां धिकारे ॿाहिरि कढो हुज़ूर फरमान अथव ख़ुदा जो कसम पाण फरमायूं ईद वारे ॾिहाड़े ते बेरोज़ातनि खे चओ त ही ईदगाह तव्हांजो न आहे ही ईदगाह मां मुहम्मद जो आहे ऐं हिन ईदगाह में उहे ईंदा जिन रमज़ान में रोज़ा रखिया हूंदा तव्हां रखंदव रोज़ा नबी से फरमायो जेको रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो रखंदो आहे हवा घणा रोज़ा हिसाब जो मां थोरो कचो आहियां हिसाब पाण कजो पाण फरमायो त जेको रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो रखंदो आहे रब हुनखे जहन्नम जे बाहि खां 70 साल जे पंध ते परे रखंदो हाणे हिसाब वञी पाण कजो त हिकिड़े रोज़े सां 70 साल जे पंध ते जहन्नम खां परे थींदो पर जेको 30 रखे त घणो परे थींदो इम्तिहान नथा वठूं हिते न ॿुधायो कैलकुलेटर घर वञी इस्तेमालु कजो त इहो 30 रोज़ा रखे त 30 70 घणो थियो अंदाज़ो लॻायो हाणे जेकॾहिं ख़बर पवे बहराम में हिन तक जो एमएनए साईं रमज़ान जो राशन थो विराए अलाह सां रोज़ातनि खां वधीक बेरोज़ा ते बीठा हूंदा रमज़ान जो राशन बाबा ख़बर हूंदनि पाण खे त रोज़ा रखणा हूअं ई न आहिनि पर पोइ बि वठंदा हा साईं तक जो एमएनए जे गेह जी हिकिड़ी एतिरी पूड़ी खपाए न मां सम्झानो तव्हांखे रोड नज़र न ईंदो छड़ा ईअं मथा ई मथा नज़र ईंदो ॼण मखियूं आहिनि एॾा माण्हू बीठा हूंदा छो इन जे करे त इते नक़द कम थो हले ऐं रमज़ान में जेको अल्लाह 70 साल जहन्नम खां परे कंदो जहन्नम हिते त कोन्हे न साईं उहो तॾहिं थींदो जॾहिं आख़िरत में वेंदासीं पोइ इन अमालनि जो बदिलो मिलंदो मुस्लमान इन अमलनि को इन जे करे पर या जो नक़द मुआवज़ो हिते नथो मिले अल्लाह जे ज़ात जो कसम मां हथ ॿधी तव्हांखे अर्ज़ु कयां त रमज़ान में मोबाइल खे इस्तेमालु न कजो
इन मोबाइल त इंसान जा ईमान ही ख़राब करे छॾिया। इन मोबाइल जे करे मुसलमान खां निमाज़ वही हली, क़ुरान में हलो, रोज़ो वियो हलो, सॼी सॼी राति मोबाइल हलाईंदा, पर ईअं न कंदा जो रमज़ान पियो हले राति जो उथी करे तहज्जुद पढ़ूं। न कोई कोन पढ़, सॼी सॼी राति मोबाइल हलाईंदा, वरी ॾींहं जो 8 बजे उथंदा, 9 बजे उथंदा। मूंखे न उथारिजो, मूंखे रोज़ो रखणो ई न आहे। हिनखे मोबाइल इस्तेमालु करणी आहे, हिनखे फिल्म ऐं ड्रामा ॾिसणा। रमज़ान वारियूं रातियूं बि जेकॾहिं तव्हां फिल्म ऐं ड्रामा ॾिठा त पोइ ख़ुदा जो कसम आहे तव्हां जहिड़ो को बदकिस्मत आहे ई कोन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते चढ़नि पिया। साईं टाइम थी वियो? घणो टाइम थियो? हाँ बस यही सवाल ख़त्म था कयो। जेके जेके नाराज़ आहियो ॾाढा चओ सुभान अल्लाह। मरी वियासीं बा बाबा, मरी वियासीं भाई, सभु कावड़िया वेठा आहिनि। अबा साईं गुलाम शबीर खे तव्हां न ॾिजो, सभु कावड़िया वेठा आहिनि त मोली साहब टाइम पूरो थी वियो। है भला जेके वाकई अञा अञा चुस्त वेठा उहे चओ सुभान अल्लाह। आख़िरी ॻाल्हि कयां न भले, आवाज़ अढाई थी वञे नाराज़ कोन थींदो? 3 न थींदा साईं? लॻे थो तव्हां ॿीहर मूंखे घुराणे मुंड न आहे। अल्लाह साईं तो चए निमाज़ ई कज़ाक थी वञे जीअं 4 कयोसि। अल्लाहु अकबर। मुंहिंजा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते चढ़िया, हिकिड़ो ॾाको रखियो, पाण फरमायूं आमीन। वरी ॿिए ॾाके ते पेर रखियो त पाण फरमायूं आमीन। वरी 3 ॾाके ते पेर रखियो त पाण फरमायूं आमीन। साहिबनि पुछा कई, साईं अॻ में त तव्हां ईअं कोन कयो आहे, अॼु तव्हां सुहिणा साईं मिंबर ते चढ़ियो, हिकिड़ो पेर रखियो चयो आमीन, वरी ॿियो पेर रखियो चयो आमीन, वरी 3 पेर रखियो चयो आमीन। ओ मुंहिंजा साईं अॻ में त ईअं कोन थियो आहे, हाणे कीअं थियो भला? पाण फरमायो त मां जॾहिं पहिरीं ॾाके ते पेर रखियो माने जिब्रील आयो। जिब्रील मूंखे चयो त अल्लाह जा रसूल, जंहिं शख़्स जे साम्हूं तुंहिंजो दुरूद पढ़ियो वञे तो ते दुरूद न पढ़े, जंहिं शख़्स जे साम्हूं तुंहिंजो नालो खयो वञे तो ते दुरूद न पढ़े, हलाक ऐं बर्बाद थिए। मां मोहम्मद मुस्तफ़ा चयो मां आमीन। मां चयो त जंहिं वटि मुंहिंजो नालो खजे ऐं उहो दुरूद न पढ़े भले तबाह थिए। ऐं पाण हा खाला ख़बर अथव नबी से फरमायो जेको 50 दफ़ो दुरूद पढ़ंदो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद हुनखे हथ मिलाईंदोमांसि, हथ मिलाईंदोमांसि। ऐं जेको 100 दफ़ो दुरूद पढ़ंदो मां भाकुर पाईंदोमांसि। ऐं जेको रोज़ानो 1000 दफ़ा दुरूद पढ़ंदो मुंहिंजे महबूब फरमायो अल्लाह हुन ते जहन्नम जी बाहि हराम करे छॾींदो। 1000 रोज़ानो 1000। हा वरी फरमायो त मां ॿिए ॾाके ते जॾहिं पेर रखियो त मूंखे जिब्रील जो मुंहिंजा साईं रब तो चए वटि अपजर, रब तो चए वटि अछी ॾाड़ीअ वारो अबो हुजे ऐं अछे मथे वारी अम्मा हुजे, उहो अबे अम्मा जी ख़िदमत न करे, उहो हलाक ऐं तबाह थिए। मां मोहम्मद चयो त वाकई जंहिं वटि अछी ॾाड़ीअ वारो अबो हुजे, अछे मथे वारी अम्मा हुजे, उहो अबे अम्मा जी ख़िदमत न करे सघे, हलाक ऐं तबाह थी वञे। मां जिथे वेंदो आहियां अक्सर मूंखे पहुचण चवंदा आहिनि साईं तुंहिंजो मौज़ू पीउ माउ अथई, तुंहिंजो मौज़ू अथई पीउ माउ। अॼु त इफ्तार जो मौज़ू ई फ़ज़ाइल रमज़ान हो, इन करे मां रमज़ान हले वियुसि, न त अक्सर जिते मूंखे घुराईंदा आहिनि मूंखे चवंदा आहिनि तुंहिंजो मौज़ू अथई पीउ माउ। छो त माण्हुनि खे ख़बर आहे त पीउ माउ सां ॻोठनि में वॾी जुठ थी थिए, पीउ माउ सां शहरनि में वॾी जुठ थी थिए। माउ खे पुट साम्हूं बि कचियूं गारियूं था कढनि। पाण फरमायो त 3 नंबर ते मूंखे जिब्रील जो मुंहिंजा साईं जंहिं वटि रमज़ान जो महीनो अचे ऐं रमज़ान जे महीने में पंहिंजी बख़्शिश न कराए सघे, हलाक ऐं तबाह थिए। मां मोहम्मद चयो मांसि आमीन, भले हलाक ऐं तबाह थिए। इन जे करे महबूब जी पिट न खणिजो। रमज़ान जो महीनो अथव, रमज़ान जो क़दुरु कजो। रब साईं शल ज़िंदगी रही त वरी मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं। अल्लाह ताला मूं जेको चयो अवां ॿुधो, मुंहिंजो चवणु अवां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए।